अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फ़रमाने रहमत निशान है। ए माण्हूओ, बेशक क़यामत जे ॾींहुं उन जी दहशतुनि ऐं हिसाब किताब खां जल्द नजात हासिल करण वारो शख़्स उहो हूंदो जेको तव्हां मां मूं ते दुनिया में कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ंदो हूंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। मिठा मिठा इस्लाम बैरो अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम खे बेशुमार मौइज़ा अता फ़रमाया। उन्हनि मौइज़नि मां हिकु अज़ीमुशान मौइज़ो मेराज आहे। मेराज जी राति सरवर कायनात सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम खे जन्नत जी सैर कराई वई, जिते पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम केतिरनि ई इनामात इलाहिया जो मुशाहिदो फ़रमायो। अॼु आउं तव्हांजी ख़िदमत में जन्नती मुशाहिदा पेश करण जी सआदत हासिल करियां थो। सरवर कायनात फ़ख्र मौजूदात सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम फ़रमाइनि था त मेराज जी राति मुंहिंजो जन्नत में वञणु थियो। मूं ॾिठो त उन जा पत्थर मोतियुनि जा ऐं उन जी मिटी मुश्क जी हुई। पोइ 4 नहरूं ॾिठियूं, हिकु पाणी जी जेको तब्दील नाहे थींदो, ॿी खीर जी जंहिंजो ज़ाइक़ो तब्दील नाहे थींदो, 3 शराब जी जंहिंजे पीअण वारे जे लाइ सिर्फ़ु लज़्ज़त आहे, नशो बिल्कुलु नाहे, ऐं 4 पाकीज़ा ऐं साफ़ सुथरी माखीअ जी। जन्नत जा ॾाढ़ूं जिसामत में ॾोलनि वांगुरु ऐं पखी उठनि वांगुरु हुया। उनमें अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजनि नेक बाननि जे लाइ अहिड़ा इनाम तयारु करे रखिया आहिनि जंहिंखे न कंहिं अखि ॾिठो, न कंहिं कन ॿुधो ऐं न कंहिं इंसान जे दिलि में उनजो ख़्यालु गुज़रियो। वो बुर्जे बतहा का माहे पारा, बहश्त की सैर को सिधारा, चमक पे था खुल्द का सितारा कि उस कमर के कदम गए थे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। जन्नत जी सैर जे दौरान हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम हिकु नहर ते तशरीफ़ खणी आया, जंहिंजे किनारनि ते जोफ़दार यानी अंदरां ख़ाली कयल मोतियुनि जा खेमा हुआ ऐं उन जी मिटी ख़ालिस मुश्क जी हुई। पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जन हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछियाऊं, ए जिब्राइल, ही छा आहे? अर्ज़ु कयाऊं, ही कोसर आहे जेका तव्हां सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जे रब अव्हां खे अता फ़रमाई आहे। आसमानों पर गए और खुल्द की भी सैर की, शाह का ये मर्तबा अहलन व सहलन मरहबा। मेराज जी रात सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जन्नत जे दरवाज़े जे वेझो कुर्सी ते वेठल हिकु शख़्स खे ॾिठाऊं, जंहिंजे वारनि में कंघी कयल हुई ऐं उन वटि कुझु सफ़ेद चहिरनि वारा ऐं कुझु स्याह चहिरनि वारा माण्हू हुया। पोइ उहे माण्हू जंहिंजी रंगत कारी हुई हिकु नहर वटि आया ऐं उन मां गुस्ल कयाऊं त उन्हनि जो रंग साफ़ थी वियो। उनखां पोइ उहे वरी हिकु ॿी नहर ते आया ऐं उन में गुस्ल कयाऊं त उन्हनि जो रंग वधीक साफ़ थी वियो। उनखां पोइ उन्हनि 3 नहर मां गुस्ल कयो त उहे बिल्कुलु सफ़ेद थी विया। आख़िरकार उहे पंहिंजे उन्हनि साथियुनि सां गॾु वेही रहिया। सरकार सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जन पुछो, ए जिब्राइल, ही केरु माण्हू आहिनि जिन जा चहिरा सफ़ेद आहिनि ऐं उहे केरु हुआ जिन जी रंगत में कुझु ख़राबी हुई? पोइ उहे नहर मां गुस्ल करे निकिता त उन्हनि जा रंग साफ़ थी विया। अर्ज़ु कयाऊं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम, ही जन्नत जे दरवाज़े जे वेझो कुर्सी ते वेठल शख़्स अव्हां सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जा वालिद हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि। ही ज़मीन ते पहिरियां शख़्स आहिनि जिन कंघी याने वारनि खे फणी ॾिनी हुई ऐं ही सफ़ेद चहिरे वारा उहे शख़्स आहिनि जिन पंहिंजे ईमान में कंहिं नाहक जी आमेज़िश याने मिलावट न कई ऐं उहे जिन जी रंगत में ख़राबी हुई ही उहे शख़्स हुया जिन चङनि अमलनि सां गॾोगॾु कुझु बुरा अमल बि कया हुया,
पोइ अल्लाह अज़्ज़ वजल खां तौबा कयऊं त अल्लाह अज़्ज़ वजल उन्हनि जी तौबा क़बूल फ़रमाई ऐं जिन नहरनि में उन्हनि गुस्ल कयो उन मां पहिरीं नहर अल्लाह अज़्ज़ वजल जी रहमत ऐं ॿी अल्लाह अज़्ज़ वजल जी नेमत जी नहर हुई ऐं टीं उहा नहर जिते अल्लाह अज़्ज़ वजल उन्हनि खे शराब तहूर प्यारी आहे। त मिठा मिठा इस्लाम वारो ॾिठो अवां त उहे माण्हू जिन जी रंगत सियाह यानी कारी थी चुकी हुई रहमत इलाही जी नहर में टुबी लॻाइण जे सबबु उन्हनि जी काराण धोपिजी वई। पोइ नेमत इलाही जी नहर में गोतो हयो त उन्हनि जो रंग मज़ीद निखिरजी वियो ऐं जॾहिं शराब तहूर जी नहर मां पीतो त उन्हनि जा चेहरा बिल्कुलु साफ़ थी विया। यादि रहे त उन्हनि खे गुनाहनि जी काराण खां नजात इन सबब खां मिली जो उन्हनि दुनिया में अल्लाह अज़्ज़ वजल जी बारगाह में तौबा कई हुई त अल्लाह अज़्ज़ वजल उन्हनि जी तौबा खे क़बूल फ़रमायो ऐं उन्हनि जा चेहरा रोशन करे छॾिया। वाक़ई सची तौबा न सिर्फ़ु इंसान जे गुनाहनि जी काराण खे धोई छॾींदी आहे बल्कि बाने खे फलाह ऐं कामयाबी ताईं पहुचाए छॾींदी आहे। अल्लाह अज़्ज़ वजल क़ुरान मजीद में सिपारे 18 सूरह नूर आयत नंबर 31 में इरशाद फ़रमायो आहे ऐं अल्लाह जी तरफ़ तौबा करियो ए मुसलमानो समूरे जा समूरा हिन उम्मीद ते त तव्हां छोटकारो लहो। मिठा मिठा इस्लाम भाइरो रब करीम जल्ल जलालहू तमामु वॾो करीम आहे जो गुनाहगार खे हर वक़्तु पंहिंजे करम जी छांव में लिकाइण लाइ तयारु आहे। बानो केतिरो ई गुनाहगार छो न हुजे उनखे तौबा करण में देरि न करणु घुरिजे ऐं हरगिज़ अल्लाह अज़्ज़ वजल जी रहमत खां मायूस बि न थियणु घुरिजे। पाक परवरदिगार अज़्ज़ वजल जे रहम ऐं करम जी का इंतिहा न आहे। उहो पंहिंजे बाने जा ज़मीन ऐं आसमान जे बराबरि गुनाह बि पंहिंजी रहमत सां मुआफ़ फ़रमाईंदो आहे। बसि तौबा सची हुअणु घुरिजे। अल्लाह तौबा करण वारनि सां ॾाढो ख़ुशि थींदो आहे। जीअं त हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदे ॿुधो बेशक अल्लाह अज़्ज़ वजल पंहिंजे मोमिन बाने जी तौबा खां उन शख़्स खां वधीक ख़ुशि थींदो आहे जेको कंहिं हलाक करण वारे कंहिं पथरीले ज़मीन ते पड़ाव करे उन सां गॾु उन जी सुवारी बि हुजे जंहिं ते उनजो खाधे पीते जो सामान बि रखियलु हुजे पोइ उहो मथो रखे सुम्ही पए जॾहिं सुजाॻ थिए त उनजी सुवारी वञी चुकी हुजे उहो उनखे तलाश करे एसि ताईं जो उनखे सख़्तु उञ लॻे त हाणे उहो चवे आऊं उन जॻह ते वापसि वञणु चाहियां थो जिते आऊं पहिरियां हुउसि उते सुम्ही पवां थो एसि ताईं जो मरी वञा। पोइ उहो पंहिंजी कराई ते मथो रखे मरण जे लाइ सुम्ही पवे। पोइ जॾहिं उहो निंड मां सुजाॻ थिए त उन वटि उन जी सुवारी मौजूदु हुजे उन ते खुराक ऐं खाधे पीते जूं शयूं बि मौजूदु हुजनि त अल्लाह अज़्ज़ वजल मोमिन बाने जी तौबा ते उन शख़्स जी पंहिंजी सुवारी जे वापसी ते जेका ख़ुशी थींदी उन खां बि वधीक ख़ुशि थींदो आहे। मैं करके तौबा पलट कर गुनाह करता हूँ हकीकी तौबा का कर दे शरफ़ अता या रब। शब मेराज सरवरद आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो गुज़र हिकु अहिड़ी वादी खां थियो जिते थधी पाकीज़ा ऐं ख़ुशबूदार हवाऊं हली रहियूं हुयूं ऐं पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन हिकु आवाज़ बि ॿुधो फ़रमायो ए जिब्राइल ही थधी पाकीज़ा ऐं ख़ुशबूदार हवा छा आहे ऐं हीअ आवाज़ छा जो आहे। अर्ज़ु कयो वियो हीअ जन्नत जो आवाज़ आहे जेका चई रही आहे ए मुंहिंजा रब अज़्ज़ वजल मूं में रहण वारनि माण्हुनि खे मूं ॾांहुं मोकिले छॾ ऐं उनजो जंहिंजो तो मूंसां वाइदो कयो आहे बेशक मुंहिंजे अंदरि ख़ुशगवार ख़ुशबू रेशम करीब ऐं बखमल जा आला कपिड़ा ऐं बेमिसाल शयूं मोती मरजान सोन चांदी ऐं जगनुमा लोटा ऐं पिण मेवा माखी पाकीज़ा शराब ऐं खीर तमामु वधीक आहे लिहाज़ा उन्हनि खे मुंहिंजे अंदरि मोकिल जंहिंजो तो मूंसां वाइदो कयो आहे। अल्लाह अज़्ज़ वजल उनखे फ़रमायो हर मुसलमान मोमिन मर्द ऐं औरत ऐं जेको मूं ते ऐं मुंहिंजे रसूलनि ते ईमान आणे नेक अमल करे पिणु कंहिंखे मुंहिंजो शरीक ऐं बराबरि न करे उहो तुंहिंजे लाइ आहे ऐं जेको मूंखां डिॼे आउं उनखे अमुन ॾींदुसि जेको मूंखां सुवाल करे आउं उनखे अता कंदुसि जेको मूंखे कर्ज़ु ॾिए यानी सदक़ाते वाजिबा ऐं नाफ़िला अदा करे आउं उनखे जज़ा ॾींदुसि जेको मूं ते तवकुल करे आउं उनखे किफ़ायत कंदुसि ऐं मां अल्लाह आहियां मूंखां अलावा को बि माबूद न आहे मां वाइदे ख़िलाफ़ी न आहियां कंदो। बेशक ईमान आणण वारा कामयाबु थिया। उनखां पोइ अल्लाह अज़्ज़ वजल पंहिंजे पाक कलाम मां सूरह मोमिनून में मथे ज़िक्र कयल मोमिननि जूं ख़ूबियूं बयानु फ़रमायूं त जन्नत चयो आउं राज़ी आहियां।
तो मिठा मिठा इस्लामी भाइरो, तव्हां ॿुधो त जन्नत पंहिंजे अंदरि मौजूदु केतिरियूं ख़ूबसूरत ऐं आला नेमतूं ज़िक्र कयूं ऐं अल्लाह अज़्ज़ व जल जी बारगाह में हीअ बि अर्ज़ु कयो त उन नेमतुनि मां मज़ो माणींदड़ ख़ुशि नसीबनि खे मुंहिंजे अंदरि दाख़िल फ़रमा। उन ते ख़ालिक़ काइनात अज़्ज़ व जल जन्नत खे उन में रहंदड़ यानी अहले ईमान मर्दनि ऐं औरतुनि जे बारे में ॿुधाइण खां पोइ कामयाब मोमिननि जूं ख़ूबियूं बि बयानु फ़रमायूं। अचो त उहे ख़ूबियूं समाअत करियूं था। जीअं सिपारे 18 सूरह मोमिनून जी आयत नंबर 1 खां 11 में जन्नत जी मीरास हासिल करण वारा ख़ुशि नसीब उन्हनि जे बारे में इरशाद रब्बानी आहे। तर्जुमो कंजुल ईमान, बेशक मुराद खे पोता ईमान वारा जेकी पंहिंजी नमाज़ में आजिज़ी ऐं ज़ारी कनि था ऐं उहे जेकी कंहिं बेहूदा ॻाल्हि जी तरफ़ वाझाईंदा न आहिनि ऐं उहे जेकी ज़कात अदा कंदड़ आहिनि मगर पंहिंजनि ज़ालुनि ऐं शरई बानियुनि ते जेकी उन्हनि जे हथ मिल्कियत आहिनि उन्हनि सां उन्हनि ते का मलामत न आहे। पोइ जेको उन्हनि ॿिनि खां सवाइ कुझु ॿियो घुरे त उहे हद खां लंघंदड़ आहिनि ऐं उहे पंहिंजी अमानतुनि ऐं पंहिंजे अहद जी रिआयत कंदड़ आहिनि ऐं जेको पंहिंजी नमाज़ जी हिफ़ाज़त कंदा आहिनि उहे ई माण्हू वारिस आहिनि जेकी फिरदौस जा वारिस थींदा से उन में हमेशा रहंदा। फरमा के शफ़ात मेरी ये शाफ़े महशर दोज़ख से बचा कर मुझे जन्नत में बसाना। हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फ़रमाइनि था त रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जंहिं राति मूंखे मेराज थियो मूं जन्नत जे दरवाज़े ते ही लिखियलु ॾिठो त सदक़े जो सवाबु 10 भेरा ऐं कर्ज़ जो 18 भेरा आहे। मूं जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछियो छा सबबु आहे जो कर्ज़ जो दर्जो सदक़े खां वधीक थी वियो आहे। उन्हनि चयो त साइल वटि माल हूंदो आहे ऐं पोइ बि सुवाल कंदो आहे जॾहिं त कर्ज़ वठण वारो हाजत जे बिना ते ई कर्ज़ वठंदो आहे। त मिठा मिठा इस्लाम भाइरो, उन मां असांखे हीउ दर्स मिले थो त जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे कर्ज़ जी ज़रूरत हुजे त अल्लाह ताला जी रिज़ा ऐं ॿियनि सुठियुनि नियतुनि सां हस्बे ताक़त कर्ज़ ॾेई करे उन जी मदद करियो ऐं अजर ऐं सवाब जो ज़ख़ीरो हासिलु करियो। यादि रहे त कर्ज़ ॾियण ऐं कर्ज़दारनि ते नरमी करण वारनि ते अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजो ख़ासि फज़ल ऐं करम फ़रमाईंदो आहे। जीअं त हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, हिकु शख़्स कॾहिं बि को नेक कमु न कयो हो पर हा उहो माण्हुनि खे कर्ज़ ॾींदो हो ऐं पंहिंजनि नौकरनि खे चवंदो हो त जॾहिं कर्ज़ वठण वारो ख़ुशहाल थी वञे त उनखां कर्ज़ वठिजो ऐं जेकॾहिं तंगदस्त हुजे त न वठिजो बल्कि दरगुज़र कजो ऐं मज़ीद मोहलत ॾिजो। ए काश असांजो रब अज़्ज़ व जल असां खां बि दरगुज़र फ़रमाए। बहरहाल जॾहिं उहो शख़्स दुनिया मां लाॾाणो करे वियो त अल्लाह अज़्ज़ व जल हिन शख़्स खां पुछो छा तो कॾहिं नेकी कई। हिन शख़्स अर्ज़ु कयो न, पर हा आउं माण्हुनि खे कर्ज़ ॾींदोसि ऐं जॾहिं पंहिंजे खादिम खे कर्ज़ जी वसूली जे लाइ मोकिलींदोसि त उनखे चवंदोसि त ख़ुशहाल खां त वठिजो पर तंगदस्त खां न वठिजो बल्कि दरगुज़र कजो। थी सघे थो त उन्हीअ जे सबबु अल्लाह अज़्ज़ व जल असां सां बि दरगुज़र फ़रमाए। त अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फ़रमायो, वञ मूं तोखे बख़्शे छॾियो। मरवी आहे त मेराज जी राति जन्नत में पाण सगुरन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कुझु बुलंद ऐं डिघा महलात मुलाहिज़ा फ़रमाया जंहिंजे बारे में पुछण ते हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम जन अर्ज़ु कयो त हीउ गुस्सो पीअण वारनि ऐं माण्हुनि सां दरगुज़र करण वारनि जे लाइ आहिनि ऐं अल्लाह अज़्ज़ व जल एहसान करण वारनि खे पसंदि फ़रमाईंदो आहे। त मिठा मिठा इस्लाम भाइरो, गुस्सो गैर इख़्तियारी शइ आहे। हीउ नफ़्स जे उन जोश खे चवंदा आहिनि जेको बदिले वठण ते उभारींदो आहे ऐं उन जे सीने में इंतिकाम जी बाह भड़की पवंदी आहे। उन हालत में को शख़्स पंहिंजे पाण खे काबू में रखे ऐं अफ़व दरगुज़र खां कमु वठे। अहादीस में उन जे लाइ केतिरा ई फ़ज़ाइल आया आहिनि जिन मां हिकु त हाणे बयानु थियो। अचो त मज़ीद 2 फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॿुधूं था। नंबर 1, जंहिं गुस्से खे ज़ब्त करे वरितो हालांकि उहो उनखे नाफ़िज़ करण ते क़ादिर हुजे त अल्लाह अज़्ज़ व जल क़यामत जे ॾींहुं उनखे तमामु मख़लूक जे साम्हूं घुराईंदो ऐं इख़्तियार ॾींदो त जंहिं हूर खे चाहीं वठी वञ। नंबर 2, मुंहिंजी उम्मत में बहितरीनु माण्हू उहे आहिनि जॾहिं उन्हनि खे गुस्सो अचे त फ़ौरन रुजू करे वठंदा आहिनि। जन्नत में पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मोतियुनि सां तयारु कयल गुंबज़ जहिड़ा खेमा मुलाहिज़ा फ़रमाया जंहिंजी मिटी मुश्क हुई। पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछियाऊं, ए जिब्राइल ही कंहिंजे लाइ आहिनि।
अर्ज़ कयाई ए मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ही तव्हांजी उम्मत जे आइमा यानी मस्जिद जा इमाम ऐं मौज़िननि जे लाइ आहिनि। सुभान अल्लाह। रिज़ा इलाही जे लाइ अज़ान ॾियणु ऐं इमामत करण जो केतिरो न वॾो शान आहे जो रब ताला उन्हनि जे लाइ जन्नत में मोतियुनि सां ठहियल ख़ैमा तयारु करे रखिया आहिनि। अल्लाह अज़्ज़ वजल असांखे बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। अचो त उन जे बारे में मज़ीद ॿ फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॿुधूं था। नंबर 1, सवाब जी ख़ातिर अज़ान ॾियण वारो उन शहीद वांगुरु आहे जेको खून सां लिथड़ियल हुजे ऐं जॾहिं मरंदो त क़बर में उन जे जिस्म में कीड़ा न पवंदा। नंबर 2, जंहिं 5 नमाज़ुनि जी अज़ान ईमान जे बिना ते सवाब जी नियत सां चई उन खां जेकी पहिरियां गुनाह थी विया हुया मुआफ़ थी वेंदा ऐं जेको ईमान जे बिना ते सवाब जे लाइ पंहिंजे साथियुनि जी 5 नमाज़ुनि में इमामत करे उन जा साबिक़ा गुनाह मुआफ़ कया वेंदा। सफ़र मेराज जी हसीन राति प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो गुज़र हिकु अहिड़े शख़्स वटां थियो जेको अर्श जे नूर में लिकियलु हो। पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, ही केरु आहे? छा को फ़रिश्तो आहे? अर्ज़ु कयो वियो न। फरमायूं को नबी आहे? चयो वियो न। पुछाऊं पोइ ही केरु आहे? ॿुधायो वियो ही उहो शख़्स आहे जंहिंजी ज़ुबान दुनिया में ज़िक्र इलाही सां तर रहंदी हुई, उन जो दिलि मस्जिदुनि सां लॻल रहंदो हो ऐं ही कॾहिं बि पंहिंजे वालिदैन खे बुरो चवणु ऐं उन जी बेइज़ती करण जो सबबु न बणियो। सुभान अल्लाह। हिन रिवायत मां मालूम थियो त ज़िक्र इलाही जी कसरत, मस्जिदुनि सां महबत ऐं वालिदैन जे लाइ बुराई जो सबबु बणजण खां बचणु, इहे 3 अमल अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ वजल जी बारगाह में घणाई महबूब आहिनि। इन रिवायत मां उन ॻाल्हि जी तरगीब मौजूदु आहे त इंसान गार गंद, लड़ाई झगड़ो, नशेबाज़ी, जुआ वग़ैरह कंहिं बि अहिड़े फ़ेल जो हरगिज़ मुर्तकिब न थिए जो उन जे वालिदैन जे लाइ ताननि, मेहणनि ऐं बेइज़ती जो बाइस बणिजे ऐं हशर जे ॾींहुं संदसि बि शर्मिंदगी जो मुंहुं ॾिसणो पवे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको कुझु ॿुधोसीं त अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।